अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। कराची खां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद सालिम डायरी। नादरीन, अवां खे हिकु अफ़सोसनाक वाक़े खां आगाह कंदा हलूं त लाची ॻोठ जे कुबा मस्जिद भरिसां लियारी नदी किनारे खेॾंदे नदी में किरी फ़ौत थी वियल 5 सालनि जे नींगर जो 19 कलाक खां मुसलसल रेस्क्यू जे कोशिशुनि सां जन्नत गुल टाउन साम्हूं गुलरनि जहिड़े मासूम नींगर मोहम्मद उस्मान पुट एजाज़ चांडियो जो लाश हथ कयो वियो आहे। मासूम जो लाश घर पहुचण ते कहराम मची वियो। अमर के बेहोशी जा दौरा, वालिदैन रोई रोई बेहाल, जॾहिं त वारस लाश अबाणे ॻोठ सीता जे लाइ खणी रवाना, जिते पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में दफ़न कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं मंझंदि जे 12 वॻे लाची ॻोठ जे कुबा मस्जिद भरिसां लियारी नदी किनारे रांदि कंदे पेर खिसकी वञण सबबि नदी में किरी ॿुॾी फ़ौत थी वियल 5 सालनि जे गुलरनि जहिड़े मासूम नींगर मोहम्मद उस्मान चांडियो जो रेस्क्यू खे इतला कयो वियो। ईंदी रज़ाकारनि रेस्क्यू अमले जी मुसलसल ॻोल्हा बाद 19 कलाकनि खां पोइ मासूम जो लाश जन्नत गुल टाउन जे साम्हूं नदीअ मां हथ कयो वियो आहे। जॾहिं त लाश घर पहुचण ते कहराम मची वियो। अमर खे बेहोशी जा दौरा, घर भाती रोई रोई बेहाल, वारस मासूम जो लाश खणाए सीता लाइ रवाना थिया, जिते पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो।